सिजावल मां ख़बर शामिल क्यों था। इम्तियाज़ मेमण की रिपोर्ट मुताबिक सिंध जो क़ौमी अवामी इनक़िलाबी शाइर सर्वेच सिजावली की 15वीं वरसी मल्हाई वई। वरसी के मौके ते अॻूणो ज़िला नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी सर्वेच फर्ज़ंदनि मुनीर सर्वेच इस्माइल सर्वेच नजीब सर्वेच बशीर सर्वेच समेत शाइरनि अदीबनि फ़नकारनि सहाफ़िन सूरज सिजावली प्रेस क्लब के सदर इस्माइल सर्वेच सागर सलीम खोसो मलिक सिद्दीक़ मला इम्तियाज़ मेमण काशिफ जोनी जो जानी जोगी वजात शाह इमदाद पठान अब्दुल गफूर फुले पोटो फनकार खुदा दिनू टाराणी शाद रज़ाक मेमण शिराज़ी भाइरनि जा वेझा साथी अब्बास जमारी असलम सूमरो ऐं ॿियनि सां गॾु मरहूम सर्वेच सिजावली जे आरामगाह इस्माइल शाह कब्रिस्तान ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। उन मौके ते सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सर्वेच सिजावली सिंध जो बहितरीन अवामी शाइर रहियो। हू हमेशह हक़ सच जी ॻाल्हि कंदो हो। हिन जे शाइरी में ॾुखियल मज़लूम पोरेतनि जे दर्दनि जो आकाश करे थो। अहिड़ा शाइर सदियुनि ताईं पैदा न थींदा। बदमी वरसी जी तक़रीब सूरज सिजावली प्रेस क्लब में मुनक़िद कई वई जिथे मरहूम जे लाइ क़ुरान ख़ानी कराए दुआ घुरी वई।